बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, आऊं आहियां तव्हांजो मेज़बान फैज़ सिंधी ऐं इन ई दुआ सां हाज़िर थियो आहियां त तव्हां जिते बि हूंदा ख़ुशि हूंदा, आबाद रहंदा। अॼु असां सिंधी अदब जी तारीख़ में ससुई पुनूअ जो दास्तान तव्हांजे अॻियां पेश कंदासीं। साईं ॻाल्हि कनि था त राजा दिलू राय जे ज़ोर में नाऊ नाले हिकु बांभर वाह जे भर में रहंदो हो। पीढ़ीअ में हिकु उनखे नियाणी ॼाई जेका सूंहं ऐं सोभिया में पंहिंजो मट पाण, पर हुनखे निजूमिन ॿुधायो त भई हिन जो जेको आहे सो रिश्तो हिकिड़ो अहिड़े हंधि थींदो अजनबीअ सां लिखियलु आहे। तंहिंजे करे नाऊ जेको छा कयो सो हिकिड़ी पेती ठाराई जंहिंमें हीरा जवाहर विझी उन छोकिरी खे उन में विझी ऐं सिंदूक खे दरिया में लोड़े छॾी। थोरा ई ॾींहं थिया त इहा सिंदूक लोड़ंदी बंबोर जे वेझो अची पहुती। बंबोर में उते हिकिड़ो मोहम्मद नाले हाकारो धोबी रहंदो हो, जंहिं वटि सभई कारीगर रहंदा हुआ जेके कमु कंदा हुआ, पर हू बि औलाद जो सिकायल हो। जॾहिं उन जे कारीगरनि इहा सिंदूक आणे उन जे अॻियां रखी त उन खोले ॾिसे त छा त हिकिड़ो ख़ूबसूरत ॿारु पियो आहे। पोइ त उनखे गोद वरिताई, गोद वठी उनजो नालो ससुई रखियईं। ऐं ससुई जी लफ़्ज़ जी सही माना आहे चंड, चंड जी ख़ूबसूरत। चंड माना जहिड़ो ख़ूबसूरत आहे अहिड़ी ससुई ख़ूबसूरत। साईं ईअं वक़्त जो फेरो हलंदो रहियो। उन दौर में केच मकरान खां काफ़िला ईंदा हुआ वापार सांगे बंबो, त कुझु काफ़िले वारनि वञी इहा ॻाल्हि जेका आहे ससुई जे सूंहं जी पुनूअ सां कई। पुनू बि मजबूर थी, पुनू बि वापारी हो, उहो पंहिंजो काफ़िलो वठी ख़ुशबूऊं जेके माना अतुर अंबीर ऐं खथूरी खणी बंबोर पहुतो। इहा ख़बर जॾहिं ससुई खे पई त ससुई बि जेको आहे सो पंहिंजे सहेलियुनि सां गॾिजी उते उन वटि पुनू वटि वञे थी खथूरी जो सौदो करणु। खथूरी जो सौदो करण लाइ वञे थी त हिक ॿिए खे ॾिसनि था ऐं हिते ई हुननि जे विच में प्यार जो पेच क़ाइमु थी वञे थो। थोरनि ॾींहंनि खां पोइ ससुई इहा ॻाल्हि पंहिंजी हिकिड़ी सहेलीअ सां कई, जंहिं वञी ससुई जे पीउ मोहम्मद सां कई, पर मोहम्मद संग ॾियण खां इनकार कयो। उनजो सबबु इहो हो त जेको सो पुनू परदेसी हो ऐं उन्हनि जो ज़ात भाई बि कोन हो, पर छोकिरी जेका सहेली हुई ससुई जी उन बहानो करे चयो त इहो धोबी आहे ऐं इन खां जे करे तूं का बि आज़माइश वठणु चाहीए थो त तूं भले वठि। सो साईं मोहम्मद धोबीअ छा कयो, जेको आहे सो हिकिड़ी खेप जेका आहे सा कपिड़नि जी पुनूअ खे धोइण लाइ ॾिनई। चई जेकॾहिं धोबी हूंदो त ज़रूरी कपिड़ा धोई वेंदो। पर पुनू अमीराणो ॿारु, उनजा हथ ई छिलिजी विया। कपिड़ा जेके हुआसीं जेके धोइण लाइ मिलिया उन्हनि जा फाटी टुटी रहिया। ससुई जॾहिं पुनू ॾांहुं ॾिठो त पुनू जेको आहे सो परेशान बीठो आहे। चई उल्को न कर, तूं ई कर जो हर कपिड़नि जे वॻे में हिकिड़ी हिकिड़ी अशरफ़ी विझी छॾ, का किथां बि का शिकायत कोन्हे। ईअं ई हिन कयो पुनू साहिबु, ऐं ॿिए ॾींहुं का बि शिकायत कोन आई। इहा ॻाल्हि मोहम्मद धोबीअ खे क़बूलु पई ऐं धाम धूम सां इन्हनि जी शादी थी। शादी खां पोइ पुनू जेको आहे सो केच मकरान ॾांहुं वापसि वञण जो बिल्कुलु इरादो ख़तमु करे उते ई वेही रहियो। इहा ख़बर जॾहिं पुनूअ जे पीउ खे पई त पुनू जा 3 भाउ हुआ, चुनरी, होती ऐं नोती। इन्हनि वञी पीउ खे ॿुधायो त पीउ बेहाल थी वियो। चई हाणे आऊं छा कयां, पर पुटनि जेको आहे सो पको आसिरो हुनखे ॾिनो पीउ खे त बाबा असीं जेको आहे सो कंहिं बि हालत में पुनूअ खे वापसि वठी ईंदासीं। ईअं 3 भाउ जेको आहे सो पंहिंजो काफ़िलो तयारु करे बंबोर ॾांहुं निकिता। बंबोर में पहुचण सां उन्हनि जी वॾी ख़ातिर तवाज़ा कई वई। केतिरा ई ॾींहं उन्हनि जा जशन कया विया, भई पुनू जा भाउ आया आहिनि, मानियूं हलियूं, राग रियाणनि जूं महफ़िलूं थियूं। हिकिड़े ॾींहुं टिनी भाउनि सोचे पुनूअ खे महफ़िल में एतिरो त शराब पीआरियो जो पुनू अलूट थी वियो। जॾहिं पुनू बिल्कुलु नशनि में आउट थी वियो त उन्हनि टिनी भाउनि जेको आहे उनखे खणी उठ ते रखियो ऐं उठ ते खणी केच मकरान ॾांहुं वापसि वरिया। जॾहिं इहा ख़बर सुबुह जो ससुई खे पई, ससुई उन महिल निंड में सुती पई हुई। ससुई जीअं पई ईअं ई
काए पई ॿाहिरि पई, पोइ झर झंग नेठि पब जबल वटि आई। पब जबल वटि जॾहिं पहुती तॾहिं उहो पाणी उञ उन सां करे किरी पई। ख़ुदा जी कुदरत मालिक जी मर्ज़ी इहा हुई त हुते हिकिड़ो चश्मो पैदा थियो जंहिंमां ससुई पाणी पी पंहिंजी उञ उजाई ऐं पोइ अॻिते हलणु लॻी। पुनू खे बि जीअं नशनि जा खुमार लथा त हू टिनी भाउनि खां कावड़जी उतां बंबोर ॾांहुं डोड़णु लॻो। त उनखां पोइ पाणी पीअण खां पोइ ससुई वरी अॻिते सफ़र जारी करे थी। हाड़े जबल वटि अचे थी। हाड़े जबल वटि जॾहिं अचे थी तॾहिं उते ॾिसे थी त हिकिड़ी नदी पंहिंजी उरूज ते वहे पई, फोड़ नदी जंहिंजो नालो हो। पोइ मायूस थी वई, उते तमामु मायूस थी, आसरा लाहे उते बीह रही। त ओचितो हिनखे पहाड़ ते हिकिड़ो घरु ॾिसण में आयो, पवार जो घरु। चई इन हिते वञा ऐं इन खां वञी पुछां त पुनूअ जो ॾसु पुछां त पुनू किथे रहे थो। जॾहिं उहा उन पवार जे घर वटि पहुती त पवार जेको आहे सो उनखे ॾिसी उन ते मस्तु थी पियो, उन ते आशिक़ु थी पियो। ऐं ससुई जेका हुई ई सचु, तंहिंखे उनजी अंदर जी मेर जी ख़बर पइजी वई त हिन जो इरादो ख़राबु आहे, हिन जी जेका नीयत आहे उन में ख़लल आहे। हुन ख़ुदा खां दुआ घुरी, अला साईं मुंहिंजी लॼ रखिजां। ख़ुदा जी कुदरत सां उहो पहाड़ फाटो ऐं ससुई उन पहाड़ में हली वई। पर इन जो छा थियो त जेका चुनी पां चवंदा आहियूं, रओ चवंदा आहियूं, उनजो कुझु पलांद जेको आहे सो ॿाहिरि रहिजी वियो। इहो ॾिसी पवार बि तौबा ज़ारी करे ख़ुदा जे अॻियां रोई ॿाॾाए उते ई क़बर ठाहे उनजो ई मुजावर थी पियो। तेसि ताईं जेको आहे सो पुनू बि डोड़ंदो उतां पहुतो अची क़बर वटि ॾिसे त उते हिकिड़ी चुनी पई अचे। अड़े इहा त चुनी जेको इहो रओ जेको सो ससुई खे पहिरियल हो। पोइ हुन पवार जेका आहे सरबस्ती ॻाल्हि करे पुनू खे ॿुधाई। पोइ पुनू जेको आहे सो अलाह जे दर में हथ टंगिया त हे अलाह साईं मूंखे बि ससुई सां मिला। ऐं पोइ उहो ई पहाड़ साॻी फाटो ऐं पुनू बि उन में जज़्ब थी वियो। ईअं साईं ॿिनि आशिक़नि जो मेलाप जेको आहे सो मौत खां पोइ थियो। शाह लतीफ़ साहिबु ससुईअ ते 5 सुर चया आहिनि। ससुई आबरी आहे, माज़ूरी आहे, देसी आहे, कोहारी आहे। इहे सभु सुर, इन्हनि सभिनी सुरनि में ससुई जे जेके ॾुख तकलीफ़ूं पुनूअ खे हासिलु करण लाइ जेके तकलीफ़ूं उन खे पेश आयूं आहिनि उहे सभु बयानु थियल आहिनि। हिन सुर में जो रूहानी राज़ इहो आहे त बंदो जेको आहे सो निकिरे थो ख़ुदा जी तलाश में, पर बंदे खे इहो ज़हनी तौर ते वहम आहे ख़ुदा साईं हर हंधि मौजूदु आहे, ख़ुदा खे निहारण जी ज़रूरत ई कोन्हे। ख़ुदा जेको आहे सो माण्हू पाण में मौजूदु आहे। ख़ुदा खे रुॻो रिझाइण जी ज़रूरत आहे। ख़ुदा खे हुन मालिक मौला खे कंहिंजी बि इबादत जी ज़रूरत न आहे। असांखे इबादत जी हुनजी ज़रूरत आहे। असांखे खपे त अलाह साईं खे यादि करियूं ऐं उन जा फ़र्ज़ निभायूं। इहो ई अॼु जो दास्तान हो। इहो दास्तान हिते पूरो थिए थो। सुभाणे इंशा अल्लाह तव्हां लाइ ॿियो प्रोग्राम खणी हाज़िर थींदुसि। तेसिताईं इजाज़त ॾींदा। सिंध सलामत, साथ सलामत।